अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर 25 अप्रैल। सुबुह जा थिया आहिनि 11 ऐं मां काफ़ी देरि त वीडियोज़ ॾिसंदी रही आहियां जेके मां रखंदी आहियां, डाउनलोड कंदी वेंदी आहियां। टाइम न हूंदो आहे त फ़ुर्सत में ॾिसंदमि। सुबुह सां अॼु मां इहो ई पई कमु कयां। ऐं उन खां अलावा मां हे राजिया जो ठाहियो आहे ब्रेसलेट। ठीकु आहे। सो हीअ मां स्ट्रॉबेरीज़ क्रिएट कयूं आहिनि ऐं हादिया जो हाणे जेको आहे उहो प्रोसेस में आहे, उहो बि शुरू करे छॾियो आहे। इन में मां चेरीज़ क्रिएट कयूं आहिनि। ॿ रेड मोती, हे बिल्कुलु प्योर रेड आहिनि, अलाए छो ऑरेंज था नज़र अचनि हिन में कैमरा में, मूंखे सम्झ में नथो अचे। सो इहो अञा प्रोसेस में आहे पर हाणे मूंखे जेको आहे न ॿाहिरि प्लांट्स खे पाणी ॾियणो आहे, ॾाढो ज़रूरी आहे। सो ॿाहिरि था हलूं हाणे। पहिरियों सभिनी खां पहिरियों त हे स्टैंड जेको आहे फोल्ड कंदमि, अंदरि इहो रखंदमि ऐं उन खां पोइ ॾींदमि हिननि खे पाणी, छो त हिननि जी मिटी सफ़ा सुकी वई आहे ऐं ॿाहिरि त इलाही ॾींहंनि खां न ॾिनो आहे, हफ़्तो खनि थी वियो हूंदो। त इहो सॼो मूंखे हिते जेको कमु आहे उहो करिणो आहे। सो ॿाहिरि स्वीपर सफ़ाई पियो करे गिटिन जी, तेसि ताईं मां पहिरियों अंदरि थी पाणी ॾेई वठां। हे तव्हां गुज़री वेंदो त पोइ वरी ॿाहिरि ॾींदमि। अंदरि त पाणी ॾेई वरितो आहे मां, स्वीपर हली वियो। ॾिसो गिटियूं सफ़ा साफ़ सुथरियूं लॻियूं पियूं। हिते हाणे ॿाहिरि मां पाइप छॾे ॾिनो आहे त जीअं सॼो भरिजी वञे। ॾाढी भरियल क्यारी हुई मुंहिंजी, जेका कुकड़नि जे करे सफ़ा तबाह थी वई। तो हिन सॼी क्यारीअ में पाणी विझंदमि ऐं सभु कुंडियूं भरे टिमटार करे पोइ वरी हफ़्ते जे लाइ या 4-5 ॾींहंनि जे लाइ मुंहिंजी जान छुटल हूंदी। ऐं मुंहिंजी निम माशाल्लाह ॾिसो लॻी वई। शुक्र आहे, जॾहिं हीअ किरी पई त मां सम्झां पई त हीअ ख़तमु थी वई, पर अल्हम्दुलिल्लाह हीअ लॻी पई आहे। अञा ताईं ॿधी पई आहे जीअं मां हिन खे फिक्स करे वई हुअमि। ऐं मां एॾी एक्साइटेड आहियां त जॾहिं हे शाखूं वॾियूं थींदियूं न थुलियूं, त हिननि में जेके मां हैंगिंग कुझु शयूं विझंदमि डेकोरेशन जे लाइ, पोइ उहे वरी तव्हां ॾिसिजो। अलाह कंदो त इहो मुंहिंजी ख़्वाहिश इहा पूरी थींदी इंशाअल्लाह। ॿाहिरि पाणी अची वियो, अंदरि पाणी अची वियो, बाक़ी हिते कुझु हे हैंगिंग प्लांट्स आहिनि, इन्हनि खे ॾींदमि। ऐं कुझु हे अंदरि जेके हेठि पिया आहिनि, हिन पासे मां न खणी ईंदी आहियां पाइप, छो त हिते हिनजो काठ जो ऐं लोह जो ई स्टूल पियो आहे। मां न चाहींदी आहियां त इहे ख़राबु थियनि, तंहिंजे करे इन्हनि खे मग भरे भरे पाणी ॾियणो। ऐं माशाल्लाह आवाज़ तव्हां ॿुधंदव, ॿाहिरि बि इलाही पाणी ॾिनमि, अंदरि बि पाणी ॾिनमि, टांकी भरे छॾियमि ऐं पाणी अची रहियो आहे अञा ताईं अल्हम्दुलिल्लाह। सो हाणे वाइपर हणंदमि अङण खे, हलंदासीं अंदरि। अजीब हिकिड़ो मज़ो हूंदो आहे, सुकून हूंदो आहे हिन कम में। अजीब मां रिलैक्स थींदी आहियां। मिटीअ जी ख़ुशबू, मिटीअ सां रिलेशन, बसि लॻंदो आहे ॼण ज़िंदगी अञा आहे। सो सची ॻाल्हि आहे, मूंखे त गंजा घर लॻंदा आहिनि, उजड़ियल, जंहिंमें प्लांट न हुजे, वण को ॿूटो न हुजे। सो जंहिंखे न हुजे गुंजाइश, स्पेस न हुजे वॾा वॾा वण हणण जी, त भला कुंडियूं हणण जी, भितियुनि ते कुझु प्लांट्स टंगण जी, बॉटल्स में कुझु प्लांट्स रखण जी, त हर कंहिं वटि गुंजाइश थी सघे थी। बसि ॻाल्हि इहा आहे, शौक़ु हुजे ऐं तव्हां उन्हनि जी प्रॉपरली केयर कंदा हुजो त पॉसिबल आहे। तव्हांखे शौक़ु हुजे, मुहबत हुजे त पॉसिबल आहे, न हुजे त पोइ त हाणे माण्हू पंहिंजे ॿारनि मां बि बेज़ार था थी वञनि, उन्हनि जो ख़्यालु रखी रखी। हे त प्लांट्स आहिनि, सो मां हिननि मां बेज़ार न थींदी आहियां, अलाह जो करम आहे। सो हिनखे सफ़ाई करे हाणे त हलंदासीं। हिनखे पाणी हारे छॾींदमि त जीअं हे बाक़ी जेका हिते ॿाहिरि दरवाज़े में मिटी फाथल आहे उहा निकिरी वञे। हे वॉटरिंग कैन खणी आई आहियां नंढिड़ो, त अंदरनि प्लांट्स खे बि पाणी ॾेई छॾियां अॻे पोइ। हे सभु जेके हिते हेठि पिया आहिनि स्नैक प्लांट, ऐं हिन पासे छो त हिन महिल अंदरां जी लाइट बंदि आहे। ज़ाहिर मां ॿाहिरि कमु पई कयां त मां जेको हो लाइट बंदि करे छॾी अंदरि। ऐं सॼी उमिरि खां ईअं न त बिजली महांगी आहे इन करे, इलाही पहिरें ज़माने में जॾहिं PTV हूंदो हो, पोइ इश्तिहार हलंदो हो PTV ते, बिजली बचाइए अपने लिए कौम के लिए, त उहा मां क़ौम लाइ बि पई बिजली बचाईंदी आहियां। इन करे न त मां बिल भरे थी सघां त मां छो न बिजली यूज़ कयां। सो बत्ती ॿारींदमि हितां जी। हाणे हे कुझु सां अंदरि करे वई हुअमि, कुझु अञा आला हथ छॾे वई हुअमि,
ऐं उन खां पोइ प्लांट्स खे पाणी ॾींदमि। मतिलबु मुनो हिकु थियो आहे ऐं मां जेको आहे प्लांट्स खे पाणी ॾियण खां पोइ रेस्ट पई कयां। सो सुराण आई आहे हाणे स्कूल मां ऐं हिननि खे प्रिंसिपल ईद गिफ्ट ॾिनो आहे सयूं, चॉकलेट, खीर, जूस, कस्टर्ड ऐं खीर मिक्स। सो लास्ट ईयर वरी हिननि खे ॾिनो हुई त उन में रमज़ान सां रिलेटेड शयूं हुयूं, दही फुल्कियूं ऐं फेनियूं, शरबत जो हिकिड़ो बॉटल हुई, कारकूं हुयूं। त वाह वाह मज़ो आयो। सो सची ॻाल्हि इहा आहे त असां पाण केॾो कुझु वठी था अचूं, पर जॾहिं हीअं गिफ्ट में मुफ़्त में कुझु ईंदो आहे न त दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। सो मज़ो आयो, मूंखे ॾाढो सही, मूंखे उहे वठणी हुयूं। हाणे छा माना सयुनि जा मुंहिंजा घणा पैसा बचिया हूंदा, ॻाल्हि इहा न आहे। ॻाल्हि इहा आहे त तोहफ़े जी ख़ुशी थींदी आहे हर हाल में। सो हे तोहफ़ो सुराण खे मिलियो आहे ईद जो। 5 थियण वारा आहिनि ऐं मां तक़रीबन कमु ख़तमु करे चुकी आहियां ऐं हिननि प्लेट में मां मोती विझी रखिया। हिन ते थी रखी ॾेखारियां तव्हांखे, ब्लैक ते वधीक नुमायो नज़र ईंदो। हे त मां तव्हां सां शेयर कयो, राजिया जो मां ठाहियो ऐं हिन में मां हे स्ट्रॉबेरीज़ क्रिएट कयूं आहिनि सम्झो त, ठीकु आहे। ऐं हाणे हादिया जो तव्हांखे ॾेखारियां, हीअ हादिया जो, हिन में मां चेरीज़ क्रिएट कयूं आहिनि, 2 रेड मोती, हिकिड़ो ग्रीन, ठीकु आहे। हे हिन जो ब्रेसलेट, हो हुन जो ब्रेसलेट। हालांकि बाज़ार में ॿारनि जे लाइ ॾाढी प्यारी, ॾाढी क्यूट ज्वैलरी मिले थी ऐं हुननि वटि इलाही शयूं आहिनि बि। कॾहिं मां वठी वेंदी आहियां या पंहिंजी माउ बि वठंदी आहे हुननि जे लाइ। त पर बसि मुंहिंजी दिलि पई चए, ॾाढो हे मूंखे सुगंध आइडिया मोकिलियो, तामीर तव्हां हिननि खे अहिड़े क़िस्म जो ठाहे ॾियो। त मूंखे वणियो ॾाढो। हालांकि मुंहिंजो हिन ते इलाही टाइम लॻो, पर मां इंजॉय बि इलाही कयो। सो हे ॿिन्ही शहज़ादियुनि जो मुंहिंजो ज्वैलरी बि मैचिंग ठही वई आहे हुन कुर्ते शलवार सां, जीअं ते चेरीज़, स्ट्रॉबेरीज़ ऐं वाटरमेलन ठहियल आहिनि। सो इहो हितां जो हाल हवाल आहे। मोती वोती पैक करे छॾिया, प्लेट्स ख़ाली करे छॾियूं ॿई, ऐं हाणे जेको आहे हलूं था किचन जो हाल अहिवाल वठणु। मूंखे ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे कीअं लॻो। Ready to be served. I hope you like this video. See you soon in my next video, inshallah. Till then, fi amanullah, take care and Allah Hafiz. सुराण पंहिंजी हिते वीडियो जी एंडिंग पई करे। वाह भई वाह, हिनखे त ॾिसी वात में पाणी पियो अचे। ऐं मज़ेदार हे चाट ठाही अथई। कहिड़ी चाट आहे? Chips chaat. चिप्स चाट। हलो, हे हिन में छोला पिया आहिनि ऐं हिन जो त माशाल्लाह सां इहो छा चइजे, सुराण शेफ सुराण जो जेको आहे किचन माशाल्लाह हलंदो थो रहे। ऐं हाणे छा ठाहींदी? Potato pencil roll. अल्लाह, हाणे हिते ॿिया मसाला रखिया अथई, ॿी रेसिपी ठाहींदी। ऐं मां राति जो पचाईंदमि चणनि जी दाल। असां चणनि जी दाल में सुरह जीरी ज़रूरु विझंदा आहियूं। चांवर हिते भिगा पिया आहिनि, चांवर पचाईंदमि। प्लस मां जेको आहे यखनी कढी रखी आहे। कल्ह जेका मां ठाही कढ़ाई मटन जी, उन मां हीअ यखनी बची हुई, त इहा यखनी मां हिन दाल में विझंदमि त उन में गोश्त जो टेस्ट ईंदो। उन में गोश्त हूंदो कोन, पर ज़ाइको गोश्त जो हूंदो। ऐं सुराण हिते पंहिंजी ॿी रेसिपी जेका हाणे ठाहींदी हुन जे लाइ बॉइल पटाटा पिया आहिनि। सो सुराण जो बोरसी खानो हले थो। 5 थियण वारा आहिनि। मां थोरी देरि रेस्ट कंदमि, छो त मां काफ़ी देरि मोतियुनि जो वेही कमु कयो आहे। उन खां पोइ निमाज़ पढ़ी वरी अची तव्हां सां मिलंदमि। सुराण फ़िलहालु किचन छॾे वई आहे। जेके पटाटनि जी जेको बि रोल ठाहींदी, उहे ठाहे करे फ्रिज में रखी वई आहे। उन्हनि खे रखिणो शायदि थोरी देरि, अलाए छा करिणो। बहरहाल मसालो फ्रिज में पियो अथसि, त उहो पंहिंजो पोइ ठाहींदी। तंहिंजे करे मां मौक़ो गनीमत सम्झी अचे हिते दाल पचाइण बीठी आहियां। हिते दाल बॉइल थी थिए ऐं यखनी इहा कढी रखी आहे ऐं टमाटर वग़ैरह मसाला सभु अहिड़ा जो दाल गोश्त जो ई टेस्ट ईंदो। ऐं न त मां हमेशह जेका चिकन मां त यखनी बचंदी आहे, त उन में मां पुलाउ पचाए छॾींदी आहियां, मटर पटाटनि जो, कॾहिं चणनि जो, कॾहिं ख़ाली पटाटनि जो। त फस्ट क्लास मज़ेदार पुलाउ ठहंदो आहे। सो बूटी हुजे न हुजे उन में, पर उहो टेस्ट अची वेंदो आहे उहो ई साॻियो। त इन्हनि शयुनि जो इहो फ़ाइदो हूंदो आहे त जेका बि थोरी थोरी शइ बि बचे त उहा ज़ाया न थींदी आहे कंहिं बि सूरत में। सो असां वटि बि ईअं ई आहे, ज़ाया न थींदी आहे। हीअ थोरी यखनी आहे, इन करे दाल में पइजी वेंदी। घणी हूंदी आहे त उन में मां पुलाउ पचाए छॾींदी आहियां। सो बहरहाल हिते मुंहिंजो इहो सिलसिलो हलंदो ऐं मां दाल खे दम ॾेई छॾींदमि। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे आहे मानी खाइण जो टाइम। हिते मुंहिंजी मज़ेदार दाल जेका रेडी आहे, हुन में धाणा विझंदमि। माना दाल गरम आहे, गरम गरम दाल में धाणा विझां। सुराण फ़िलहालु नथी खाए, छो त हुन जेके रोल ठाहिया उहे ॾाढा मज़ेदार हुया। उहे त हाणे तव्हां हुनजी चैनल ते वीडियो में ई ॾिसी सघंदव। बाक़ी मां जेको आहे मानी खाइणु आई आहियां। हिते चांवर बि रेडी आहिनि, मां पंहिंजे लाइ मानी कढंदमि
तव्हां खां मां हाणे मोकिलाईंदमि हितां। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। अॼु मां हादी ऐं राजी आहे जो जेको बि कमु मूंखे करिणो हो कपिड़नि जो या इहा नंढड़ी थोरड़ी मां हुननि जी ज्वैलरी ठाही त उहो कंप्लीट थी वियो। ऐं इनशाला सुभाणे खां वरी मां पंहिंजे घर जे लाइ कुझु शयूं ठाहींदमि। कुझु ठहियल आहिनि, उहे इनकम्पलीट आहिनि, त उन्हनि खे मूंखे थोरो कंप्लीट करिणो आहे। सो हे आहे असांजो डिनर, मज़ेदार दाल चणनि जी ऐं चांवर। सो जेकॾहिं अहिड़ी दाल मां मंझंदि जो पचाईंदी आहियां त पोइ मां नहीं पचाईंदी आहियां, पर राति जो जीअं त असां मोस्टली चांवर ई था पचायूं, तंहिंजे करे इहा दाल चांवरनि सां खाइबी। अलाह तव्हांखे सलामत रखे। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। इनशाला सुभाणे वारे ब्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।